अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अफगानी से रहा है SS न्यूज़ यहाँ आयशा सजाद। नाज़र सबका पे रहना वक्त की हेडलाइंस से नज़र विझंदासीं। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर सिंध जो निगरान वॾो वज़ीर चूंडिजी वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह या अपोज़िशन लीडर में इतफ़ाक़ खां पोइ गवर्नर सिंध कामरान टिसोरी नोटिफिकेशन जारी करे छॾियो। हलफ़ बरदारी जी तक़रीब सुभाणे थींदी। निगरान वॾे वज़ीर जो चवणु आहे त मुश्किल हालतुनि में अहम ज़िम्मेवारी मिली आहे। आइन ऐं कानून मुताबिक़ इलेक्शन कराइण लाइ इलेक्शन कमीशन सां ताउन जारी रखियो वेंदो। बलोचिस्तान जे निगरान वज़ीर आला जे नाले ते इतफ़ाक़ न थी सघियो। वॾे वज़ीर ऐं अपोज़िशन लीडर में फ़ैसिले लाइ अॼु आख़िरी ॾींहुं मुक़रर। अपोज़िशन लीडर मलिक सिकंदर जो चवणु आहे त उमेद आहे त बलोचिस्तान जे निगरान वॾे वज़ीर जो नालो अॼु फाइनल कयो वेंदो। इस्लामाबाद, लाहौर, फैसलाबाद समेत पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात। ख़ैबर पख्तूनख्वा, चित्राल, दीर, सवात ऐं पेशावर में बि बरसात जो बलोचिस्तान जे खुज़दार, कोहिलो, कलात जॾहिं त कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि बरसात जो इम्कान आहे। नवाबशाह में मुल्तान खां कराची ईंदड़ मुसाफ़िर कोच कल्टी थी पई। हादसे में ॿाड़ी समेत 2 ॼणा फोत थी विया ऐं 25 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिबि हादसो तेज़ रफ़्तारी सबबु पेश आयो। ज़ख़्मियुनि ऐं फोतुनि जा लाश पिम्स इस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। मामले जी जांच जारी आहे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।